तो कीअं आहियो दोस्तो। उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तो अॼु हिकु नई वीडियो जे साण तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थियो आहियां। बेसिक इंग्लिश 777 वोकेबलरी वर्ड कोर्स इन सिंधी में तव्हांखे ख़ुशि आमदीद कयां थो। इनमें असां सिखंदासीं बुनियादी 777 इंग्लिश लफ़्ज़नि जो कोर्स। ठीकु आहे। इनमें हर क्लास जे अंदरि तव्हांखे 100 वर्ड मिलंदा। हीअ क्लास नंबर 6 आहे ऐं ॿियूं तव्हां क्लासूं न ॾिठियूं त उनजी लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। वञी उहा वीडियो बि तव्हां ॾिसो। ऐं तव्हां चैनल ते नया आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बि दॿाए छॾियो जीअं तव्हां खां असांजी हिकिड़ी वीडियो बि मिस न थी सघे। त अचो वीडियो खे स्टार्ट कयूं था। स्विंग मशीन सिलाई वारी मशीन। शॉपकीपर दुकानदार। ट्रेल ॿुधाइण। ब्रेव बहादुर या दिलेर। बिज़ी मसरूफ़। चीफ सस्तो। प्रोफिट पैगंबर या नबी। फाउंडर बानी। प्राइज़ इनाम। सिनो बर्फ़। ये जो सिनो लफ़्ज़ आहे इहो लफ़्ज़ आहे यानी जेका कुदरती नेचुरल बर्फ़ आहे हुनखे सिनो चवंदा आहिनि ऐं जेके पाण ॼमाईंदा आहियूं उन बर्फ़ खे आइस चवंदा आहिनि। वाल भित। वार जंग। स्टैंड बीहण। स्ट्राइव स्टिंग डंग हणण। स्ट्रीव कोशिश करण। वाच घड़ी। वीक हफ्तो। वाइफ ज़ाल। वॉल्फ बघड़। वोमेन औरत। टाउन वॾो ॻोठ। ट्रेन रेलगाॾी। ट्रेवलर मुसाफ़िर। अम्ब्रेला छतरी या छटी। स्पिट थुक उछलण। स्पिल्ट विढ़ाइण। स्पॉइल ख़राब करण। वैली वादी। विलेज गोट। वॉइस आवाज़। स्ट्रेट घिटी। ट्रेबल मेज़। ट्रेलर दर्जी। स्पीक ॻाल्हाइण। स्पीड तेज़ हलण। स्पेल उचारण। स्पेंड ख़र्च करण। टीचर उस्ताद। थीफ चोर। टिकेट। स्पून चिमचो। सब्जेक्ट मज़मून। सिट वेहण। स्लिप सुम्हण। स्माइल मुस्कुराइण। स्टेशन या घर। स्टिक लठ। स्टूडेंट शागिर्द। स्टोरी कहानी। स्ट्रीम नदी। शाइन
चमकण, शाइन चमकण, शॉट मारण या गोली मारण, शो ॾेखारण, शो ॾेखारण, शट बंद करण, शट बंद करण, शर्ट ख़मीस या शर्ट, सिस्टर भेण, सिस्टर भेण, सिस्टर इन लॉ साली, सिस्टर इन लॉ साली, स्काई आसमानी, स्काई आसमान, सोल्जर सिपाही, सोल्जर सिपाही, सन पुट, शेख हिलाइण हथ वग़ैरह, शेव कूरण या कटण, शेव कूड़ण या कटण, रूम कमरो, रूम कमरो, रूल असूल, सेफ अलमारी, सेल्फ अलमारी, स्क्वायर स्कार्फ, से समुंड, सेकंड ॿियो, शीप रिड, शिप समूंडी ॿेड़ी या जहाज़, शिप समूंडी ॿेड़ी या जहाज़, सेंड मोकिलण, प्रोमिस वादो, प्रूफ सबूत, रिज़ल्ट नतीजो, रिवर नदी, रोड या रस्तो, रोबर फोरू या धारेल, रूफ छित, सेल विकिणण, सेव, सियण या मशीन हलाइण, पिक्चर तस्वीर, प्लेस हंध, प्लेट थाली, पॉकेट खीसो, पटाटो, प्रिंस शहजादो, प्रिंसेस शहजादी, प्रिजनर कैदी, से चवण, स्मेल सूंघण, पैसा, रीड पढ़ण, पेपर कागज़, पार्ट हिस्सो, पसिंगर मुसाफिर, पिकॉक मोर, पेन कलम, पेंसिल, प्यूपल माण्हू कौम या अवाम, फोटो तस्वीर। तो दोस्तों अॼु जी वीडियो में एतिरा ही वर्ड, ऐं दोस्तों ॿी वीडियो में ॿिया वर्ड सिखंदासीं। अॼु जी वीडियो में एतिरा ही वर्ड, ऐं जेसिताणी तव्हां असांजे चैनल जूं ॿियूं वीडियो ॾिसो। थैंक्स फॉर वॉचिंग।